मज़ाहिया अदाकार आसिफ पहोड़ उर्फ गामू सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में 1 जनवरी 1975 ईस्वीअ ते हाजी अमीर बख्श पहोड़ जे घर में पैदा थियो। बुनियादी तालीम शिकारपुर में हासिल करण बाद ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम में DVM जी डिग्री हासिल कई। बाद में कराची शहर में सिंधी सैटेलाइट चैनल कशिश टीवीअ जे मज़ाहिया प्रोग्राम GP ब्रादर्स में गामू जे किरदार तौर मशहूर थियो। उन खां पोइ सिंध TV, आवाज़ TV, धरती TV ते केतिरा ई मज़ाहिया प्रोग्राम कया। जग मशहूर मज़ाहिया प्रोग्राम लाफ्टर हाउस में कम करण खां पोइ पूरी दुनिया में मशहूर थियो। हिन वक्त सोशल मीडिया ते पंहिंजे YouTube चैनल गामू ऑफिशियल ते कम करे रहियो आहे। संदसि भूंडे ॾियण वारो अंदाज़ तमामु घणो पसंदि कयो वञे थो। उम्मीद आहे तव्हांखे हींअर वीडियो पसंदि आई हूंदी। वधीक मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।